मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करना। करे पियो घर वाले सां कंहिं बि सोबत कया फौरी तौर गुस्ल करे, फौरी तौर गुस्ल करे। जेकॾहिं अगरि फौरी तौर नथो करे सघे कम से कम फजर नमाज़ खां पहिरियां पहिरियां करे। फजर नमाज़ खां पहिरियां पहिरियां जीअं गुस्ल कंदो त फजर नमाज़ बि नसीब थींदी। अगरि जेकॾहिं फजर नमाज़ खां बि नथो करे कम से कम कारोबार ते वञण खां पहिरियां त करे। जेकॾहिं अगरि कारोबार ते बि वञण में गुस्ल न कयईं त यादि रहे जंहिं बि शइ जे अंदरि हथु विझंदो उनजे अंदरि ख़ुदा बरकत न रखंदो, नुक़सानु ॾिसंदो उनजे अंदरि। घर में जेकॾहिं अगरि ईअं ई जनाबती हालत सां बार बार फिरंदा वठो था त घर में नौसत थींदी। भले उहा औरत बि हुजे, औरत जेकॾहिं जनाबती हालत में यानी सॼो ॾींहुं फिरी आहे, कमकार कया अथई, ॿियो ॾींहुं बि फिरी आहे, सॼो ॾींहुं कमकार कया अथई, टियों ॾींहुं बि गुज़री वियो आहे, त यादि रहे इन घर जे अंदरि नौसत ज़्यादा ईंदी, इन घर जे अंदरि बरकत न ईंदी। हे पाबंद बणायूं असां मुस्लमान, पंहिंजे घरनि खे पाबंद बणायूं। कहिड़ो बंदो फौरी तौर गुस्ल कंदो आहे ॿुधायां तव्हांखे? कहिड़ो मुस्लमान फौरी तौर गुस्ल कंदो आहे? जेको नमाज़ जो पको पाबंदी हूंदो आहे। हा, उनखे टेंशन हूंदो आहे फजर जी नमाज़ न वञे, फौरी तौर जेको मां पाण खे पाक करे वठां। बाक़ी बेनमाज़ी चकर लॻाईंदो अथु, हलियो वञु इस्लामाबाद, लाड़काणे हलियो वञु, कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे, शैतान पटी पढ़ाईंदो। यादि रहे ज़िंदगी जे अंदरि बरकत न ईंदी, मामला गड़बड़ थींदा वेंदा, त बंदो हमेशह जेको आहे पाकाई में रहे।